जी नाज़रीन, गरीब आवाम जेको अॻी महांगाई में मारियल आहे, उन मथां जेको से पेट्रोल ऐं डीज़ल जो बम किरायो वियो आहे। ऐं डीज़ल जेको से 184 रुपया लीटर महांगो थियो आहे ऐं पेट्रोल 137 रुपया महांगो करे ग़रीब आवाम खे जेको जीअण जो हक़ खसियो वियो आहे। ऐं वधीक मुतासिर जेको आबादगार थियो आहे, जेको हींअर पोखाए जो टाइम हली पियो आहे। उन्हनि जो जेको पाणी जी निकाल करण लाइ बि उन्हनि खे जो डीज़ल जी ज़रूरत पवंदी आहे। ऐं हिन सीज़न में जेको से गवर्नमेंट हेॾी वॾी शइ डीज़ल के महंगो करे ग़रीब आवाम जेको से तमामु मजबूर ऐं बेवस करे छॾियो आहे। ऐं उन हवाले सां जेको महांगाई जो तूफ़ान हाणे इन तेल वधण सां ईंदो, उन में वधीक मुतासिर जेको ग़रीब तबिको ऐं मज़दूर तबिको हाणे मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर थी वियो आहे। ऐं अचो त इन हवाले सां शहरनि ऐं हिते जे मज़दूर तबिको ऐं ज़मीनदारनि खां ऐं आम माण्हुनि खां मालूम कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। रात ही जो ऐलान कयो सिंध गवर्नमेंट यो तेल जो 200 रुपया रेट तमाम ज़बरदस्त असां ते हिकिड़ो बम किरायो वियो। असांजी अपील आहे, मेहरबानी आहे त इन खां असां ते को सुठो बम किराए असांखे सफ़ा ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में असीं गाॾियुनि वारा आहियूं, कुझु ज़मीनदारी अबरी सबरी आहे, गाॾियूं हाणे छा किरायो वठूं। आवाम जिते असांखे 12,000 किरायो ॾींदी, उन जाइ ते 18,000 किरायो थिए थो वञो। 18,000 किरायो 6,000 रुपया यकदमि हिकिड़ी राति में कीअं वधाईंदा ऐं असीं छा कमाईंदासीं। इन लाइ गुज़ारिश था करियूं सिंध हुकूमत खे, तेल जो अघु जेको आहे इहो असांखे ना मंज़ूर आहे। ज़मीनदारी आहे जेके मकादा खणनि था, या ज़मीनदारी असांजी जिन्स कंहिंजो बि रेट न आहे। इस्पंगर आहे, तूरियो आहे, कणक आहे, ऐं उनखां पोइ जेका टमाटा ऐं बसर पोखिया इहे इन ते सफ़ा असांखे तबाह करे छॾियो, ख़तमु करे छॾियो। गिदरो उनजो बि रेट कोन थियो, असीं सफ़ा बर्बाद थी विया आहियूं। हुकूमत खे अपील थी कजे त असां सां कुझु इंसाफ़ कयो वञे। ऐं हीउ जेको रातो राति 200 ऐं 100 रुपया रेट चाढ़ियो थो वञे, इहो सरासर नाजाइज़ आहे। ऐं ॿियो ईरान खे असीं अपील था करियूं त हिकिड़ो मिज़ाइल को असां मथे हयो वञे, या को असांजे हुकुमराननि मथे हयो वञे, जेको असांजी जान छुटी पई या उन्हनि जी जान छुटी पई। जेके उन धरती जा ॼावा हूंदा आहिनि, उन धरती जो उन्हनि निमक खाधो हूंदो आहे। ही टोटल अंग्रेज़ जे दॿनि ते पलियल आहिनि। हिननि खे सॼो अहसास ई अंग्रेज़ जो आहे। असांखे हिन वक़्तु तेल जेको 50 रुपया लीटर ईरान ॾे पियो, असीं वठूं कोन पिया। ऐं उन खां चीन वठे पियो, हिंदुस्तान वठे पियो, जंहिंजी 1 अरब 45 करोड़ आबादी आहे। हुते तेल वधियो आहे 15 रुपया। पहिरीं हुते 80 रुपया हो, टियों ॾींहुं उन्हनि ॿुधायो त उहा 95 रुपया आहे। ज़ाहिर आहे इक़्तिसादी पॉलिसियूं जेके आहिनि मुल्क जूं ख़ुदि मुख़्तियारियूं पंहिंजियूं हूंदियूं आहिनि। असांजो ख़ुदि मुख़्तियार अमरीका आहे। सिंध जा ॿेट विका, सिंध जो पाणी विको, सिंध जा सहरा विका, हिन सिंध जो कारूं झर विको, पर हिन जो पेट नथो भरिजे। ऐं इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हिकिड़े असां बि सुवाल कयो त या रसूल अल्लाह, हराम गॾु करण वारो छा आहे हराम? चयूं ढूंढ आहे। खाइण वारा केर आहिनि? कुता। हिन क़ौम जे मथां इहो को बार कोन विधो आहे। ही क़ौम जे मथां हिकिड़ो हिननि सम्झो को न्यूक्लियर बम किरायो। असांजो हाणे सपोज़ कयो को माण्हू बीमार आहे, चलो आबादगार त खणी जोड़ा या वरी पुराणे सिस्टम में अची वेंदो, पर हींअर असांजो माण्हू बीमार आहे, असांखे एम्बुलेंस करे अहदास पहुचणो आहे। हुन वटि हिकिड़ी बकरी बिठी आहे, चइनि बकरियुनि उनखे रक़म खपे तॾहिं उनको पहुची वञे हॉस्पिटल। ॾिसो दुनिया में पाणी फ्री आहे, सिहत फ्री आहे, तइलीम फ्री आहे, मुआसरात फ्री आहे, इंफ्रास्ट्रक्चर पहुचाए ॾियणो आहे। हिते का तव्हां सहूलियत ॾिसो त आहे? का मार्केट कमेटी आहे? हींअर असां खां 3,000 रुपया कणिक वठनि था, सुबुह 7,000 विकणंदा फ्लोर वारा। गुज़िरियल साल उन्हनि 2,000 में वरिती, 5,000 में खपायूं। जंग लॻी पई आहे ईरान जी, इक़्तिसादी पॉलिसियूं बंदि आहिनि ईरान ते, ऐं हिते तेल वधे पियो, स्कूल बंदि आहिनि, ऐं इफ़्तार बि हिननि रमज़ान में बंदि करे छॾियो अथव। इफ़्तार पार्टी न कयो, माण्हू गॾिजंदा त को हंगामो थींदो। राति जो सुतासीं त सुबुह जो उथियासीं 12 बजे, हिननि बम किराए छॾियो, वॾो पेट्रोल पंप डीज़लनि जो बम किरी वियो। असां त ग़रीब माण्हू आहियूं, बेरोज़गार थिया वेठा, जे धंधो करूं था शाम जो 500 रुपया दिहाड़ी कमायूं था, छा वठो? तव्हां पाण सोचे वठो। हे हुकुमराननि एॾो ज़ुल्म कयो आहे आवाम जे लाइ, एॾी हिननि सख़्ती कई आहे, चई किथां पूरी कंदा? हू त वीचारा MP आहिनि, को वज़ीर आहिनि, को मुराद अली शाह जहिड़ा आहिनि। ग़रीब केॾा वञे जेको शाम जो 500 रुपया दिहाड़ी कमाइण वारो? तव्हां पाण ॿुधायो। हाणे जेकर 500 रुपया हिते कमायूं था, 500 रुपये में असांखे ॾाल्टे जो किलो बि नथो मिले, छा वठो ॿुधायो तव्हां? एॾो अवां बहिरान कयो आहे, एॾो ज़ुल्म अवाम सां न करो। जीअं अवां खां महिरबानी थी सघे त कुझु रहम जी नज़र रखो, त अवाम 4 ॾींहं अवां खां अॻिते गुज़ारो करे सघे।
जेकॾहिं न त अवाम मजबूर थी पंहिंजो पाण खे पेट्रोल हणी बाहि ॾींदी, ॿियो छा कंदी। असांजी गवर्नमेंट आहे इन राति जेको पेट्रोल जो बम किरायो 137 रुपया लीटर पेट्रोल ऐं 184 रुपया लीटर डीज़ल जेको आहे महांगो कयो वियो आहे। इन हवाले सां असीं चवणु चाहियूं था गवर्नमेंट खे त इन अमल खे रद्द कयो वञे ऐं असां जेको 500 रुपया दिहाड़ी कमाइण वारा आहियूं, जेको असां 500 रुपया सॼो ॾींहुं रक्शे जा मज़दूर आहियूं, रक्शो हलायूं था, 500 रुपया जेको आहे असां कमायूं था शाम जो, उहो 500 रुपया असांजा कमाइण बि मुश्किल थी विया आहिनि। ऐं असां गवर्नमेंट खे इहो अपील था कयूं त इहो जेको अमल कयो आहे इहो रद्द कयो वञे। ऐं असां जेको आहे महांगाई जाम थी वई आहे, अटो वठणु वञूं था, असांजी कणिक जेको आहे उहो 2800 रुपया मण वञे पई ऐं असां जेको अटो ख़रीद करे रहिया आहियूं उहो असांखे अटो मिली रहियो आहे 4000 रुपया मण। हाणे असां ग़रीब आवाम परेशान आहियूं त असां अटो कीअं वठूं ऐं खंडु चांहि कीअं वठूं। तेल ऐं डीज़ल जेको महांगो करे ही पेट में छुरियूं पिया हणनि ग़रीबनि जे, असां कहिड़ो ज़ुल्म आहे, असीं केॾांहुं वञूं, छा करूं। ऐं तमामु घणी महांगाई थी वई आहे हली, जेको 500 550 रुपया लीटर तेल थी वियो हलियो। ऐं हीअ महांगाई जेका तमामु अरूज ते चढ़ी वई हली, न किराए जहिड़ा असीं, न केॾांहुं वञण जहिड़ा, न अचण जहिड़ा, असां सां ज़ुल्म लॻो पियो। ऐं महिरबानी करे या त हीअ असांखे रिलीफ ॾियो या त हीअ असांखे कंहिं पासे करो, असीं ग़रीब मिसकिन मरी विया थी हले। कुझु ॾींहं पहिरियां हिननि जेको पेट्रोल चाढ़ियो, उन खां पोइ जेका महांगाई थी उहा बि तव्हांजे साम्हूं आहे। ग़रीब माण्हू अॻे पिसजे पियो, अॻे बि शयूं जेको चोट ते चढ़ियल आहिनि, जेको दिहाड़ीदार तबिको आहे उहो वीचारो तमामु परेशान हो। हिन वक़्तु जेको आहे सो हिननि हिकदमि पेट्रोल जेको डीज़ल 500 खां मथे टिपाए छॾियो ऐं पेट्रोल जेको आहे सो उहो 500 जे क़रीब करे छॾियो आहे। ऐं इन में महांगाई जेको आहे सो उरूज ते थी वेंदी। ग़रीब माण्हू अॻे परेशान आहे, अॻे जेको आहिनि सो शयूं आसमान ते चढ़ियल आहिनि। हिन वक़्तु जेके शयूं आहिनि उहे हाणे जेका महांगाई थींदी उहो आवाम खां हाणे बर्दाश्त कोन थींदी। हाणे जेको ग़रीब आवाम ख़ुदकशी करण ते मजबूर थी वेंदो हलियो। हुकूमत वटि पॉलिसी न आहे त हुकूमत छॾे ॾे, इन खां बहितर इहो आहे त हुकूमत को पॉलिसी कोन्हे जहिड़ी ॿियनि शयुनि ते तव्हां टैक्स लॻायो, पेट्रोल ते छॾियो। पेट्रोल चढ़ण सां हर शइ महांगी थींदी, खाइण पीअण जी हर शइ ब्लैक ते थी वेंदी हली। ऐं ग़रीब माण्हू 500 रुपया दिहाड़ीदार आहे, जेको 1000 रुपया आहे, उहो छा वीचारो करे। उहो 50 रुपया जेका शइ वठण वारो उहो 500 ते थी वई आहे, 500 वारी शइ जेको आहे 2000 ते पहुची वई आहे। किरायो जेको 1000 रुपया आहे उहो 3000 ते पहुची वियो आहे। हाणे उन ते छा हुकूमत जेको कहिड़ो रिलीफ ॾिनो आहे ग़रीब आवाम खे। ग़रीब आवाम ॾींहों ॾींहुं पोइते थींदी पई वञे। हिननि जी जेका प्रॉपर्टियूं आहिनि उहो सभु ॿाहिरि आहिनि। हीअ रिलीफ ॾियण जे बजाए जेको आहे सो आवाम खे ॾींहों ॾींहुं पोइते पिसजनि पिया। ऐं जेको आहे सो हिन वक़्तु जेको आहे पुखई जो टेम्पो हले पियो, ज़रायत ते जेको आहे सो डीज़ल जेको 550 रुपया थी वियो आहे। हाणे माण्हू छा पोखींदा, कहिड़ो ज़रायत आहे, सिंध ज़रायत या मुल्क सॼो ज़रायत ते हले पियो, उहो हाणे छा कंदा। उहो हींअर जेको ज़रायत पोइते थी वेंदी हली, बिल्कुलु पोइते थींदी। महांगाई जेको उरूज ते थी वेंदी हली। हुकूमत वटि कोन्हे को जेको मुतबादल जेको आवाम खे रिलीफ ॾियण जे हवाले सां हुकूमत खे इहो आहे त छॾणु खपे। हुकूमत ते जेके वेठल आहिनि, मुसलत कया विया आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो हुकूमत इज़त सां छॾणु खपे, न त अवाम खे हाणे अवाम ॿाहिरि निकिरंदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तंग खां पोइ जंग आहे। तव्हां शहरनि जूं आबादगारनि जूं ऐं हिते मज़दूर तबिके जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि चयो आहे त गवर्नमेंट असांखे जेको जीअण जेको खसे छॾियो आहे। हाणे त महांगाई जो रोज़मर्रा जी शयूं बि इन हिसाब सां महांगो थी थियूं ऐं किराया जेको आहिनि ट्रांसपोर्ट किराया बि पंहिंजा वधाए छॾींदो, जंहिं सबबु जीअण जी ज़िंदगी जेको असांजी उहो बि मुतासिर थी वेंदी। ऐं उनखां अलावा जेको आबादगार तबिको आहे, हींअर पोखाई जो टाइम आहे, उहो तेल महांगो थियण सां हू पंहिंजे जेको ॿनी पोखाए करे न सघंदो ऐं हू पंहिंजो पाणी जेको आहे से हू हींअर डीज़ल इंजन ते कढे थो, उहो बि जेको मुतासिर थींदो। जंहिं सबबु आबादगारनि ऐं हिते जे मौजूदु माण्हुनि मुतालबो कंदे घुर कई आहे त गवर्नमेंट जेको ई हेॾी वॾी माजर सां पेट्रोलियम शयुनि जूं महांगियूं कयूं आहिनि, इन्हनि खे घटि करे ऐं आम माण्हू खे रिलीफ ॾिनो वञे, जीअं हू पंहिंजी ज़िंदगी ख़ुशहाल गुज़ारे सघे। कैमरा टीम सां गॾु कांजी भील, टाइम न्यूज़, नफ़ीस नगर।